जेको रिप्लाई ॾिनोसीं उहो उन में इहो ई ॾिनोसीं त बाबा जेकॾहिं तव्हां राइट ऑफ स्पीच जेका आहे उहा कंहिं ते पाबंदी नथा आणे सघो पिया, उहा स्टॉप कंहिंजी नथा करे सघो पिया। उहो असांजो सेक्शन जेको असां अवल त जेको वकील साहिबु जेको नोटिस ॾिनो, वकील साहिब बि शायदि मुंहिंजे ख़्याल में सही करे ईअं मोकिले छॾियो आहे। उन में जेका लैंग्वेज हुई उहा बि सही मूंखे त न पई लॻे ग्रामर बि बिल्कुलु। मां माशूक खे डिफेंड कयां थो ऐं माशूक खे इन हिसाब सां कयो पिया त उहो हिकिड़ो सिंध जो सुठो फनकार आहे। न सर, इहो मां इंटरप्ट कंदुमि, तव्हां छा पाण सॉन्ग ॿुधंदा आहियो माशूक जा? हुन हिकिड़ी जेको आहे हिकिड़ी ट्राई कई आहे, कॾहिं कॾहिं को माण्हू कंहिं सुठी मंज़िल ते पहुचण जे लाइ जॾहिं ट्राई कंदो आहे त पोइ कंहिं न कंहिं तरीक़े सां हुन मंज़िल ते पहुची वेंदो आहे। माशूक शहर में हुन ट्राई कई आहे ऐं जेको मैडम वरी हिन महिल जेका लाइव जेको आहे सो कॉल ते कंहिंखे रिप्लाई ॾिनो आहे, हुन ॾाढो माना ईअं सम्झो ॿियनि माण्हुनि खे जेको आहे सो या वकील साहिबनि खे या सम्झो हुननि खे टारगेट बि कयो आहे त हुनजी असांजी टीकर ते हीअं इहा शइ मैडम खे न चवणु खपे। ऐं जेका गज़ाला पवर आहे ऐं गज़ाला पवर सिर्फ़ु ईअं त पोइ हज़ारे ॻाइणा आहिनि, गन पॉइंट ते न कंहिंजी दिलादारी करे थो, न स्टेट जे ख़िलाफ़ थो वञे, न इस्लाम जे ख़िलाफ़ थो वञे, त पोइ हुनखे जेको आहे सो स्टॉप जो ॻाइण आहे छो करणु खपे ऐं हुनखे लीगल नोटिस कहिड़ी जेको आहे सो हिन में ॾिनो। मां हुनखे डेफामेशन जो ॾिनो आहे त बाबा जेकॾहिं तव्हां हुनजे माना ईअं सम्झो जेका माना हिकिड़ी हुनजे जेको हिकिड़ो अंदाज़ आहे जंहिं हिसाब सां हुनजा फैन आहिनि या हिकिड़ा जंहिं हिसाब सां जे कास्ट खे जेका निशानदेही करे पियो, जेशर कास्ट खे तमामु घणा हुनजा जेको आहे सो प्रस्तार बि आहिनि, कास्ट जे हिसाब सां माण्हू आहिनि जेके हुनखे पसंदि कनि पिया। काफ़ी मां चवां थो त 30 लख खां बि मथे हुनजा फॉलोअर्स आहिनि।